हाशिम जे रवैये ते असांखे बि अफ़सोस आहे ऐं हाशिम भाउ पंहिंजे लफ़्ज़नि ते पाण बि पशेमान आहे। बाबल साईं, किस्मत मूंसां अहिड़ा कलूर कया जो नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते मुंहिंजो मीटर फिरी थो वञे। बाबल साईं, मां हथ ॿधी तव्हां खां माफ़ी थो घुरां। हाशिम, खान जो पुट जॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे न त हुनजी ॼंगुनि में साहु निकिरी वेंदो आहे। तूं मूंसां साम्हूं ॻाल्हाइण जी जुरत इन करे करीं थो जो हिन जी इजाज़त मूं तोखे ॾिनी आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि दिल में न आहियां कंदो, छो त मां पंहिंजे वफ़ादारनि खे नौकर न आहियां समझंदो। मां पंहिंजे वफ़ादारनि सां मोहबत कंदो आहियां, मोहबत। बेशक बाबल साईं, जेॾो तव्हांजो नालो आहे तव्हांजी दिल उन खां बि वॾी आहे। हाशिम, आलिया मुंहिंजी भाइटी आहे, मुंहिंजो बच्चो आहे, पर मां छा कयां? मां सरदार आहियां। सरदार बि उहो जेको दुश्मननि सां बि इंसाफ़ करे। बेगा जी सरदार साईं। तुंहिंजी ज़ाल कूड़ी साबित थी चुकी आहे। अॼु खां पोइ तव्हांखे सज़ा ई आहे। न ई राज जो को माण्हू तव्हांजे घर ईंदो। बसरा खे कंहिंजे बि घर में वञण जी इजाज़त न हूंदी। बसरा जो हथ बंदि आहे। 7 राजनि में शादी, गमी ऐं ख़ुशी में न बसरा वेंदी न बसरा ॾे केरु ईंदो। महिरबानी सरदार साईं, वाह जो फ़ैसिलो कयो अथव। असली मुंहिंजो त यहाँ ठारे छॾियो अथव। ही तो कम दुआ जो लगो रेसा जुमन ॾाढी महिनत कया तॾहिं फ़सुल भलो थियो। आहे वाकई जुमन मेहनत। गाड़ी में पानी कोन खणी आया न रेसा पानी गाड़ी में विसरी वियो आहे। जल्दी खणी आ। बोलो पाण भला थोरो अॻिते चकर ॾिजो। गोलियों सीने में ठोकर उन लामारो हिकड़ो
अच्छा दे यार अच्छा डालो चलिए। अरे कैसा मास्टर है दे छोरा साथ क्यों थने थोड़ा थे ने अब आ दुरु ओ छोरा देर गाला है ना काटे फकीरन जो फेरो तो को न थिवा बाबा है दे ओ जमाल अरे छोरा है दे अरे बेके के दिठी छोरा वाह लगे से यो ट्रिकोड़ा ते पैर रखियो हो ने पे कुछ ही कोना तो छोरा ओ शाहे है ना सब छोरा ये हवा ते था को मन प्या जवाब देने न था वरी हो मास्टरडो दिसो इल्मु थो विराई सदा थी क्या से पयो मास्टर कर क्याड़ी इयो कयो थो वने पियो वने धोड़े पाए ने माखे का काड़ा छा न गालाइन हां बसरा कजे हो जे जा पके मोटा फकीर गार्ड पैदावारी मुकाबलो 2015 वधिक तफसील लाए अखबारों कंपनी जे नुमाइंदे या गार्ड डीलर सां राब्तो करियो। फिर हम था वतन प्या संदस इन्हन के चंगी तरह सां आलिया मु तोखे चयो हुयो न त सच जी बेड़ी लुडंदी आ पर बुडंदी कॾहिं बि न आहे। हाणे त सॼे राज खे ख़बर पइजी वई न त इहा बसरा कूड़ी आ। अदी ॿुधो अथमि त सरदार साईं बसरा जो हथ बंदि करे छॾियो आहे। हाणे 7 राजनि में बसरा जे दुख सुख में न ई केरु ईंदो न ई खेसि अचण ॾींदोसि। सरदार जे इन फैसले सां सॼो राज ख़ुशि थियो आहे। हाणे बसरा सां केरु बि न ॻाल्हाईंदो। बसरा 4 ॾींहं न ॻाल्हाए न त चरी थी वेंदी। हाणे पई भितियुनि सां ॻाल्हाए। पर अदी इन कूड़ में बसरा सां गॾु चाची ज़रीना भी शामिल आहे। कोई सज़ा रुगो बसरा की छो? अदी चाची ज़रीना के चाचा हाशिम बचाए वयो हूंदो। बुरे जो नतीजो हमेशा बुरो ही हूंदो आहे। चाची ज़रीना भी नेठ केस ताईं बचंदी उनखे भी त सज़ा मिलंदी न। मार पे ने तो गिदड़ वाली वेठी हो छा कर केर थन घर में जो दर बंद कयूं वेठी अमड़े ओ ज़रीना अरे दर त खोलियो। ससी उठ तू ॾिस केर आहे दर ते। हाँ दी भगी दिए जे घर असांजे हले ता हल। अरे हमारे छो क्यों बुटियो थई अंधी थी आ छा है नंढड़ी हुई है तोड़ी जो मुजो अच वन्यो आहे पाजो पाणू गोठ हाणे माके तड़े थी पई छो बसरा जड़ी कचे तड़ी पके मुजा फकीर फिरंदा था वतन प्या ॻाल्हाई खाती दीदी गर्मी लगी पईया तने भी भगी दिए छे पराए घर वनी पांजे घर मर अयो पांजो कच्चो पक्को भी गड खणी वंज ईहर न थी जाए हेडे निकुर निकुर मासी ता निकुर तुंजो हथ बंदा सोरे ये घर में दिखरी अचे कोई हथ सी न चवण वाले मार का खुदा जी पहने सफा अंधियूं थियूं न बेटी थियूं बाहे जावा तर घर के धूड़ में छाव छाई जा छज चाउठते इए तहां बेस्तो करे थियूं कढो पयो नेठ त कम बसरा में भी फासंदो वा केरो या दर ते अदी इहा ही बसरा हुई मां भी धिका दई बाहर कढी छड़ियो मां ओ ये ससी असली चंगो कई हाणे न बसरा के खबर पवंदी त कहते कम ने किया हण बिया लगे तो वरी आई आ ये इज्जत सब कोन मुड़ांदी
मां ॾिसां हिनखे। हा आलिया, हिक सेकंड तूं बि ॾेई छॾेसि, बाक़ी रहियल आहियां मां, सो मुंहिंजे हथ त चढ़े। छोरी हाणे मूं ते लठ खणंदी छा? सरीना करे त करे छा? चाची तूं मूं सम्झो पियो त पाड़े जा हरकती ॿार आहिनि। अच्छा अच्छा चाची, छोरियूं त सफ़ा छिती थी वयूं आहिनि। छा हू रेस दरिया खान खे इन हालत में ॾिसी सघंदी? बस गुलाबी दरिया खान जी का खैर जी ख़बर ॾे। साहो सदको कहीं रेसियाणी, रेस जी तबियत हाणे कुछ ठीक आ, पर अञा कुछ ॾींहं अस्पताल में रहणो पवंदुसि गुलाबी जोड़े में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सिंह खेस वॾी ॼमार ॾे। मूंखे दरिया खान जो ॾाढो फिक्र हुयो। हाय अल्लाह, ॾाढो ज़ुल्म थियो। मूंखे त मथे वारो वॾो ठुशो रखियनि, मुंहिंजो मथो फाटी पियो। मूं हुन जो कहिड़ो ॾोह कयो हो गुलाबी जोड़े में। शुक्र कर गुलाबी, को वॾो नुक़सान नाहे थियो। त अहिड़नि छेड़नि में त वॾा खून थींदा आहिनि। रेसियाणी, पंहिंजे पर में त हू रेस खे मारे चुका हुआ, पर तव्हांजो को लोलो अघायल हुयो जो रेस दरिया खान बची वियो। गुलाबी, शमू ऐं बहादुर किथे आहिनि? साहु सदको कया न, उहे ॿई अस्पताल में हुया। रेस दरिया खान खे ॿिन्ही टंगनि में गोलियूं लॻियूं आहिनि, उहे डॉक्टरनि कढी छॾियूं। बेचारा शमू ऐं बहादुर त सॼी राति न आहिनि सुता। तूं ई कर के नौकर खे मोकल त शमू ऐं बहादुर खे वठी अचनि। साहु सदको कयांव, तव्हां बि सॼी राति कोन सुतायो। तव्हां आराम कयो, मां को न को नौकर उन्हनि लाइ मोकिलियां थो। गुलाबी, मूंखे आराम कीअं ईंदो जेसि ताईं मां दरिया खान खे पंहिंजी अखियुनि सां न ॾिसां, तेसि ताईं त मुंहिंजी अखी न लॻंदी। शमू अचे न, पोइ चवांसि थी मूंखे बि अस्पताल वठी हले। रेसियाणी, तूं हाणे को फिक्र न कर गुलाबी जोड़े में। रेस हाणे ठीकु आहे, तबियत बि मन अथसि। ऐं ॻाल्हाए ॿोलाए पियो, शाम जो मां तोखे पाण सां गॾु अस्पताल वठी हलंदुसि। ठीकु आहे गुलाबी, हाणे ईअं थी कयां, मां कुझु देरि आराम थी कयां। जीअं बहादुर ऐं शमू अचनि न, मूंखे जाॻाए वठिजां। हा ठीकु आहे। मूं वारे रेस खे गुलाबी जोड़े में ॾाढा धक खाधई वीचारे। ॾियनि खे हणे थो पाण खाधई, अहसासु ज़रूरु थींदो हूंदुसि। हाणे मथे ते तॾहिं वेठो हुजे, ही सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे। जेकॾहिं तूं पराई छोकिरी न खणी आ त ही ॾींहं ॾिसणा न पवनि। हा हाणे हाणे कहिड़ो मुंहुं खणी वञा धीअ ॾे? छा वञी चवां धीअ खे? को ज़िद कंदी त मूंखे अस्पताल वठी हल। छा हू रेस दरिया खान खे इन हालत में ॾिसी सघंदी? बकवास बंदि कर चङो, बंदि कर पंहिंजी आहे बकवास। मुंहिंजो पीउ ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे ऐं तूं वरी पुराणा किस्सा खोले वेठो आहीं। ही सभु तुंहिंजे करतूतनि जो नतीजो आहे। रेस दरिया खान तुंहिंजा कीता पियो लोड़े। रेस दरिया खान खे इन हालत में तो पहुचायो आहे बहादुर खान। तो घटि त तो बि न कई आहे शमू। तूं बि इन छेड़नि झटनि जो भाङे भाई वारो आहीं। जेकॾहिं मूं ससुई क्या हुआ कयो त आलिया सां तो बि घटि कान कई। ऐं शम्मा जी मौत जो ज़िम्मेवार भी तू ही आहीं। रेस दरिया खान ते हमलो कंहिं ॿिए न हाशिम ऐं दिलावर कयो आहे। जावेद ऐं शम्मा जे मरण खां पोइ हाशिम वारनि बाबा साईं खे गोलियूं हयूं। न त इन हाशिम वारनि खे असां सां विढ़ण जी हिम्मत ई कोन हुई। बाबा साईं मुंहिंजा न पर तुंहिंजा कीता पियो लोड़े। तूं बहादुर खान पंहिंजा गुनाह मूं ते थपे रहियो आहीं। जॾहिं त सॼो ॻोठ ॼाणे थो इहो सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे। मसीत जो कख तूं बि न आई चङो। अधी अस्पताल हलण लाइ ज़िद कंदी, मां खेसि कहिड़ी तसली ॾियां?
कीअं लाहींदे बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन पिया हिननि ॻोठ वारनि खे थी छा वियो आहे जंहिं ॾे थी ॾिसां त मुंहुं खणी था हीअं फेराइनि जे हथ थी पई ॼाणे त वरी हीअं कयूं था वतन ॿिया त ॿिया पर इहा सुकल सांडरी ससु हुई दर तां बेइज़तो करे मोटायो अथई अलाए छा थियो अथनि पाड़नि पटियनि खे बेगा तूं आहे काथे सॼो ॻोठ तोखे ॻोल्हियो थमे तूं हिते घर लिखियो वेठो आहे ख़ैर त आहे हे ॾिठई न ॻोठ वारनि जा हाल पर बेगा तूं छो नथो ॻाल्हाए पियो मूंसां हेॾे त मुंहुं कर छा थियो अथई तुंहिंजा त वॾा बि मूंसां ॻाल्हाईंदा कपर मां उथी तूं बाग कहिड़े जी मूरियां जो इहो चपड़ा भिकुड़ियो वेठो आहे चङी तरह थी मां तोखे बोल रहिया बस आदम खोर ज़ाल बस कोन ॻाल्हाईंदुमि तोसां छो त तूं सही माण्हू नाहीं हाणे वेठी हिन फितिन सां ॻाल्हाए छो की न ॻाल्हाईंदे मां कहिड़ा ठगा चोरी कया आहिनि तुंहिंजा तो आलिया ते इल्ज़ाम आयो त आलिया पेट सां आहे पर इहा डॉक्टर वटां ख़बर पई आहे त इहा ॻाल्हि कूड़ी आहे हाणे त सरदार साईं तुंहिंजो हथ बंदि करे छॾियो आहे निभागा इहा कूड़ी ख़बर इन ज़रीना उलाई हुई मूंखे त तूं ॿुधाई न इहा ख़बर सॼे ॻोठ में मूं तुंहिंजे नाले सां ॿुधाए छॾी आहे अड़े सियाणनि सच चयो आहे त बेवकूफ़ सजण खां उहो अकुलमंद दुश्मन भलो जे हथ बंदि थींदो आहे त गमीअ ख़ुशीअ में को माण्हू न वञी सघंदो आहे न ॻाल्हाए ॿोलाए सघंदो आहे पर हिते त आम ॾींहनि में आम घड़नि में मूंसां को ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे माण्हू तो मां अॻे ई बेज़ार हुया हाणे त माण्हुनि खे बहानो ते अची वियो आहे माण्हुनि जी हाणे तो मां जान ई छुटी पई आहे मूंखे कंहिंजी परवाह ई कोन्हे बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन हाणे पई पंहिंजे फ़कीरनि सां ॻाल्हाइजांइ मूं जेको तोसां ॻाल्हायो न उधारो ॻाल्हायो थो मैं सुभाणे व्याज समेत वठंदोसांइ व्याज समेत त तोखे मां ठाहे ॾींदसि अॼु त मूर बि न मिलियो अथई रुगो मोटी अच तूं मुड़सीअ जो कमु कयो अथई हाशिम इहो तो सुठो कयो आहे तौर ज़ात जी इज़त कई सुठो कई जेकॾहिं दरिया ख़ान खे थोरी बि गैरत हूंदी न इन मां ई सम्झी वेंदो हाशिम इहा ॻाल्हि असांजे वकार जे ख़िलाफ़ हुई त असीं कंहिं औरत ज़ात ते हथ खणो या हुन में हथ विझूं तुंहिंजी कावड़ ऐं किरोध खे ॾिसी मूं दिल में सोचियो त जेकॾहिं मां तोखे रोकियो त तूं मूंखे बि पंहिंजो दुश्मन सम्झंदे आशिम्बा तुंहिंजी कावड़ मां लॻो थिए त तूं चरियो थी वञे इन करे असां न चाहींदे बि तुंहिंजो साथ ॾिनोसीं तव्हांजी महिरबानी भला सुठो थियो मुंहिंजी कावड़ बि घटिजी वई ऐं तव्हांजी पत बि रहिजी वई भला दरिया ख़ान खे त सुठी सेखंद ॾेई आया आहियो न बाबल साईं ॿई टंगूं भञी आयो हांसि हाणे जॾहिं मंडो थी हलंदो न त पाणे ख़बर पइजी वेंदसि जेसीं ताईं इहो दरिया ख़ान अस्पताल में आहे न शमू ऐं बहादुर न विढ़ंदा हा बाक़ी जीअं ई दरिया ख़ान अस्पताल मां वापसि आयो बहादुर ऐं शमू छिता थी पवंदव इन करे अवां ॿई ॼणा होशियारी सां हलिजो असांखे पंहिंजी परवाह न आहे सरदार साईं शलामा जो सिर सलामत हुजे बाक़ी जेकॾहिं असांजो सिर पियो न त घोरियो तव्हांजे मथां न दिलावर न अवां ॿिन्ही जे करे ई त मुंहिंजो घाट ऊंचो आहे अवां खां सवाइ शाह ज़मान अधूरो आहे सरदार साईं इहे अवां जा गुण आहिनि त तव्हांजे लाइ माण्हुनि जी खोट कोन्हे